नाज़ी पीपल्स पार्टी ने सुभाणे 58 योम तासीस मल्हायो वेंदो। पीपी तरफ़ां 100 हंधनि ते जलसा करण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जंहिं मुल्क ऐं जमहूरियत लाइ सभ खां वधीक कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कंहिं हिक पार्टी जो नालो ॿुधायो जंहिं मुल्क लाइ जाननि जो नज़रानो ॾिनो हुजे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो ऐं मुतफ़क़ा आहिनि ॾिनो। बेनज़ीर भुट्टो मिसाइल टेक्नोलॉजी ऐं आसिफ ज़रदारी सूबाई खुद मुख्तियारी ॾिनी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो आहे त सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि खे 1 लख घर ठाहे ॾेई रही आहे। मुफ़्त घर ठाहे ॾियण जी उहा दुनिया जी सभ खां वॾी स्कीम आहे। वफ़ाक़ी हुकूमत डॉलरनि में ॿाहिरां कणिक त घुराए थी पर पंहिंजे हारियुनि खे सब्सिडी ॾियण लाइ तयार नाहे। शर्जील मेमण वधीक चयो आहे त इहो कंहिं जे बि वहन ऐं गुमान में न हुजे त को सिंध खे टोड़े सघंदो। गवर्नर जी तब्दीली वफ़ाक़ जो मामलो आहे। कलम 144 में सखावत ॾियारे ते रिआयत ॾिनी वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर चयो आहे त सिंध क़यामत ताईं पाकिस्तान जो हिस्सो रहंदी। भारत जा शोशा ऐं खाम ख़याली का अहमियत नथी रखे। पाकिस्तान तां केर बि मेरी अख सां नथो ॾिसी सघे। बिलावल भुट्टो ज़रदारी परॾी वज़ीर तरफ़ां भारत वञी कश्मीर जो केस विढ़ियो। ब्रेकिंग न्यूज़ अवां खे ॾियूं पिया। पीपल्स पार्टी जो सुभाणे 58 योम तासीस मल्हायो वेंदो। पीपी तरफ़ां 100 हंधनि ते जलसा करण जो ऐलान कयो वियो आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त पीपल्स पार्टी मुल्क जी वाहिद पार्टी आहे जंहिं मुल्क ऐं जमहूरियत लाइ सभ खां वधीक कुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। कंहिं हिक पार्टी जो नालो ॿुधायो जंहिं मुल्क लाइ जाने जो नज़रानो ॾिनो हुजे। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मुल्क खे एटमी ताक़त बणायो ऐं मुतफ़क़ा आहिनि ॾिनो। बेनज़ीर भुट्टो मिसाइल टेक्नोलॉजी ऐं आसिफ ज़रदारी सुबुह खुद मुख्तियारी ॾिनी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो आहे त सिंध हुकूमत बोर्ड मुतासिरनि खे 1 लख घर ठाहे ॾेई रही आहे। मुफ़्त घर ठाहे ॾियण जी उहा दुनिया जी सभ खां वॾी स्कीम आहे। वफ़ाक़ी हुकूमत डॉलरनि में ॿाहिरां कणिक त घुराए थी पर पंहिंजे हारियुनि खे सब्सिडी ॾियण लाइ तयार नाहे। शर्जील मेमण वधीक चयो आहे त इहो कंहिं जे बि वहम ऐं गुमान में न हुजे त को सिंध खे टोड़े सघंदो। गवर्नर जी तब्दीली वफ़ाक़ जो मामलो आहे। कलम 144 में सखावत ॾियारे ते रिआयत ॾिनी वेंदी। सीनियर सूबाई वज़ीर चयो आहे त सिंध क़यामत ताईं पाकिस्तान जो हिस्सो रहंदी। भारत जा शोशा ऐं खाम ख़याली का अहमियत नथी रखे। पाकिस्तान जा केर बि मेरी अख सां नथो ॾिसी सघे। बिलावल भुट्टो ज़रदारी परॾे वज़ीर तौरु भारत वञी कश्मीर जो केस विढ़ियो।